अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो ॾिस रहिया हो बे न्यूज़। नाज़रीन तव्हां ताईं अहम ख़बर है पहुचे आहियूं पिया शाहपुर जानिया खां। शाहपुर जानिया भरिसां ॻोठ अर्ज़मोहन लिगारी सेठार बिरादरी जे चीफ सरदार हाजी ज़मीर हसन सेठार खे ॻोठाणनि अब्दुल गफ़ूर बगो अलहदाद बगो पारां शानदार आजाणो ॾिनो वियो आहे। आजाणे खे ख़िताब कंदे चीफ सरदार हाजी ज़मीर हुसैन सेठार चयो त असां लाइ सभु ज़ातियूं इज़त लाइक़ आहिनि। असां बिना कंहिं लालच जे ग़रीब मज़लूम अवाम जी दिलि खोले मदद कई आहे। आईंदा बि असांजो समाजी फलाही ख़िदमतूं जारी रहंदियूं। अवाम लाइ हर वक़्तु मुंहिंजा दरवाज़ा खुलियल आहिनि। उन मौक़े ते फ़ाइद अली सीनियर सनाउल्ला सनी ऐं सेंट पिणु साण गॾु हुआ, जॾहिं त ॻोठाणनि चीफ सरदार ऐं अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा बि पेश कया विया। उते रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल अज़ीज़ चन्ना। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बे न्यूज़।